हेलो हेलो, श्याम वेठो आ? मुझे मोबाइल ते छोकरियो फोन। हे भगवान, केरो करिश्मो आयो। मां सपनो तो नथो ॾिसां। सपनो तो ना आहे, पर हे शाम केरा? लगे तो हे शाम मुंहिंजी ज़िंदगीअ में राम ठही आयो आ। हेलो, हाँ मां शाम मां शाम ई थो ॻाल्हायां। अरे ता आयो किथे? मां तव्हांखे केॾो ॻोल्हियो आ। तव्हां मूंखे ॻोल्हियो आ? मूंखे ज़िंदगीअ में कंहिं न ॻोल्हियो आ। तव्हां बि न बिना ॿुधाए गायब था थी वञो। केॾो मस्त माण्हू आहे इहो जेको हिनखे बिना ॿुधाए गायब थी वियो आहे। यूएस जो प्रोजेक्ट थी वियो तव्हांजो? यूएस जो प्रोजेक्ट लॻे तो कोई जाम वॾो माण्हू आहे, वॾी वॾी फैक्ट्री पवंदी। काथे थियो आहे यार? ब्रिटेन मां कढी छॾियऊं, चयूं वायरस आयो आहे, वायरस आयो आहे। चयोमान पैसनि खां मथे वायरस आया। 4 करोड़ जो नुक़सान थी वियो, ॿुधायो। लेकिन कोई तव्हांजो हिते भी इंतजार पियो करे ना। बस कर पगली, खत्म कनीअ छा? मथा तव्हांजो फोन भी न पियो लगे। जियो छा आहे अमेरिका में कम न कंदो आहे न। अंबानीअ फोन कयो, मां चमारे हिकु टावर अमेरिका में भी लॻाए न। छा तो फर्क पे? पैसा मूंखां वठिजे। मूंखे तव्हां मां हिकु कम हुयो। हिकु मां छा थींदो? तव्हां त 4 ॿुधायो। न हिकु। न 4। न हिकु। न 4। चरिया पुट ॿुधींदो कि न? मां रखां फोन। छा? अरे मां पंहिंजे नौकर खे थी चवां, सब्जी रखी तो कि न मां रखां? अच्छा। तव्हां छा सम्झो? न मां सम्झो तव्हां मूंखे गार ॾिनव। मां तव्हांखे गार ॾिनमि? न बाबा। तव्हां कुत्ता थी सघंदा आहियो, हाँ? पर तव्हां आयो थोड़ी। तव्हां हरामखोर थी सघंदा आहियो, हाँ? पर तव्हां आयो थोड़ी। मां त शरीफ समझदार थी सघंदा आहियो, पर तव्हां आयो थोड़ी। मां आहियां। छॾियो न ही सभु। तव्हां चयो न्यू ईयर जी पार्टी ॾींदा। मां न्यू ईयर जी पार्टी ॾींदुमि? हाँ, मां ही त न्यू ईयर जी पार्टी ॾींदुमि, पोइ तव्हां सां मिलंदुमि। अच्छा ॿुधो न, मां पंहिंजे दोस्तनि खे बि वठी अचां गॾु। दोस्तनि खे? हो छा अची कंदा? अरे हो तव्हांजे पोयां बि ॻाईंदा न। छा? हट जा सामने से। अच्छा, तव्हां सां मिलण लाइ तव्हांजे हिते अचणो त पवंदो न? हाँ त बिल्कुलु। तव्हां आयो किथे? तव्हांजा दर्शन थींदा किथे? मां उल्हासनगर में। अच्छा, यूएसए मां सिधो यूएसए। उल्हासनगर में किथे? उल्हासनगर में नेताजी चौक। तुंहिंजो खेल खलास, शाम पहुजा। असांजी 7 दुकाननि ते चोरी, 4 बैंकुनि में चोरी, ड्रग्स जी स्मगलिंग। अरे छाजी चोरी, छाजी स्मगलिंग? के छा लॻो तूं ही सभु करे बची वेंदो? फेक पासपोर्ट ते यूएस हली वेंदो? केरा पासपोर्ट है? मुंहिंजो आधार कार्ड न निकतल आहे अञा ताईं। जाम मज़ो कयो अथई न ॿियनि जा पैसा खाई। यार ॿुधो मां शाम कोन, मां सची ॿुधायां, मूंसां ज़िंदगीअ में कंहिं छोकिरीअ कॾहिं प्यार सां न ॻाल्हायो। तव्हां ॻाल्हायो, मां पिघुलजी वियुमि। तुंहिंजी एरिया में तुंहिंजो घर ॻोल्हण बिल्कुल भी मुश्किल न थींदो पुलिस जे लाइ। यार ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, यार मुंहिंजी शादी भी न थी आहे अञा ताईं। हलो। नमस्कार, जय झूलेलाल। छा हाल आहे सभिनी जो? आई होप तव्हां सभिनी खे मज़ो आयो हूंदो। 2020 जो इहो लास्ट वीडियो हुयो। 2020 में तव्हां सभिनी दिलि सां प्यार ॾिनो, दिलि सां सपोर्ट कयो। उम्मीद आहे 2021 में भी तव्हां सभु एतिरो ई प्यार, एतिरो ई सपोर्ट कंदव, बल्कि इन खां वधीक ई कंदव। तव्हांखे, तव्हांजे परिवार खे विश यू वेरी 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 हैप्पी न्यू ईयर। नओं साल तव्हां सभिनी जो जाम सुठो वञे। 2021 में तव्हां सभु जाम मज़ो कयो। तव्हांजी अधूरी ख्वाहिशूं पूरियूं थी वञनि, असांजी दिलि सां दुआ आहे। बाक़ी मां मिलांव तो तव्हां सां नए साल में नए वीडियो सां। तेसिताईं बाय बाय, टेक केयर।